नाज़रीन, ॿियनि फ़सलनि जी भेट में पपीते जो फ़सुलु पिणु लाभाइतो आहे, जंहिंसां आबादगार ख़ुशहाल थी रहिया आहिनि। पपीते जी पोख जो रवाजु कुंभ में वधी रहियो आहे। हिन वक़्तु आबादगारनि सां मौजूदु आहे प्रकाश कुमार। जी प्रकाश, आबादगारनि जो छा चवणु आहे त ही फ़सुलु केतिरो लाभाइतो आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां अॼु आहियां पपीतनि जे बाग़ में, जंहिंजी अञा शुरूआति थी रही आहे, पोखाई हली रही आहे। शुरूआति में ई कुझु जेको आहे वणनि फल ॾिनो आहे। उन खां पोइ ॼाण वठण लाइ हारियुनि खां ऐं कुझु ॼाणू माण्हुनि खां पाण हाल अहिवाल वठूं था। अचो त तव्हांखे मां पपीते जो बाग़ बि घुमायां ऐं कुझु माण्हुनि खां हाल अहिवाल वठूं। जी पाण मिलूं था ज़मीनदार सां जंहिं पपीतनि जो बाग़ पोखायो आहे। जी अदा तव्हां हाल अहिवाल ॾियो त हिन ते ख़र्चु केतिरो थो अचे ऐं केतिरे अरसे खां पोइ फल थो अचे? जी सभ खां पहिरियां तव्हांखे अस्सलाम वालेकुम ऐं हलीकार चऊं था साईं। हे तक़रीबन हाइब्रिड बीज आहे ऐं हिन में तक़रीबन 8 महीना लॻी था वञनि फ्रूटिंग जेसि ताईं थिए थो। 8 महीननि में फुल माना फ्रूटिंग ॾिए थो। हे फेबरवरी में कास्ट कयो हुयोसीं, हिन वक़्तु जून हले थो ऐं हे अगस्त जी 15 खां पोइ इंशाल्लाह हिन में सुठो फ्रूट तयारु थींदो। अच्छा, हिन जो वण जो कद भला एतिरो ई थिए थो या हिन खां वधे थो? न, हिन जी शुरूआति आहे ऐं अञा हे जेको आहे वधंदो। हे 6-7-8 फुट ताईं 7-8 फुट ताईं थिए थो। हाइब्रिड आहे, उन खां मथे नथो थिए। उन खां मथे जेको आहे फ्रूट घटि थो ॾिए ऐं इन पोज़ीशन में हे फ्रूट हेठां खणे थो। माना पहिरियों साल हिन जो फ्रूट जेतिरो हिन जो कद आहे उन हिसाब सां फ्रूट सुठो थो थिए। अच्छा, केतिरनि सालनि ताईं हे जेको आहे फ्रूट ॾींदो पियो? हे 2 सालनि ताईं फल ॾींदो, उन खां पोइ घटाईंदो। 2 सालनि खां पोइ घटाईंदो वेंदो। 2 साल हिन जा माना मेजर आहिनि जेके अहम आहिनि। उन खां पोइ हिनखे तव्हां कटे करे वरी ॿी कास्ट करे सघो था, ॿिया पपीता कास्ट करे सघो था। जी हे हारी आहे भाऊ, इन सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। दादा तव्हां हाल अहिवाल ॾियो त एकड़ ते ख़र्चु तव्हांजो घणो थो अची वञे हिन ते? तक़रीबन 1.5 लख खां 2 ताईं ख़र्चु थी थो वञे। उन खां बाद में जेको तव्हां विकिरो था कयो त उन जो छा आहे हिसाबु किताबु? हिकिड़ो हिते जेको पेती 50 किलो जी पेती आहे, उहा तक़रीबन 5 खां 6,000-7,000 ताईं उहा वञे थी। माना त सुठी कास्ट में फ़ाइदो मिले। सुठी कास्ट में जा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हे माशाल्लाह सां भला बीठा आहिनि। हे गर्मी जे करे जेको आहे थोरो असांजो इहो ईअं थी वियो आहे, पपीतो फिको थी वियो आहे। हे इंशाल्लाह 2-3 महीने ॾेढ खां पोइ सफ़ा VIP थी वेंदो। थोरी गर्मी जे करे ईअं थियो आहे। इंशाल्लाह हे ठीकु ठाक रोज़ ॾींदो। हे तक़रीबन 4-6 लख रुपया इंशाल्लाह असांखे एकड़ ॾेई वेंदो। सही सही। महिनतूं थोरी आहे या घणी आहे महिनत? महिनत जो फल आहे, जेतिरी महिनत कंदा ओतिरो फल मिलंदो। जी हे आहे ज़रई माहिर, जंहिंखां कुझु हाल अहिवाल वठूं पपीते जे बारे में। जी अदा तव्हां छा था सम्झो पपीते जे बारे में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। जी मुंहिंजो नालो मोहम्मद अज़ीम सूमरो आहे। मां हिते ऑर्गेनाइज़ेशन आहे वादो, उन्हनि सां गॾिजी कमु कंदो आहियां। पोइ असां मुख़्तलिफ़ जेको आहे सो क्रापनि ते वञी करे डेटा वठंदा आहियूं। हिते पपीते जे हवाले सां इहो चवंदुसि त माना पपीतो जेको आहे बहितरीनु जेको आहे पोख पैदावार जे हवाले सां जेकॾहिं तव्हांखे इनकम वठणी आहे त पोइ पपीते जी पोखाई कयो, छो जो ही मार्केट में हिन जी वैल्यू आहे, रेट आहे। हिकु त हीउ पपीतो माण्हू खाइण लाइ वापराईंदा आहिनि, ॿियो त हिन मां जेको आहे सो दवाऊं ठहंदियूं आहिनि। हीउ मेडिसन में यूज़ थींदो आहे, हिन जी डिमांड आहे। हिन जो ख़र्चु एकड़ ते आहे 1.5-2 लख आहे, पर हिन जी जेको मार्केट में वैल्यू आहे उहा पेतीअ जे हिसाब सां घणी आहे। जेकॾहिं तव्हांजो जिन्स बहितरु आहे ऐं हुनजो ज़ाइक़ो बहितरु आहे त तव्हांखे जेको आहे 7 खां 8 हज़ार पेटी जेको आहे सो उहा वञे थी। तो चवण जो मक़सदु इहो आहे त माना ॿियुनि पोखनि में जीअं वोण आहिनि, कमंद आहे, उन्हनि में ख़र्चु घणो आहे, पर हिन में हिकिड़ो इहो आहे जो पहिरियां तव्हां हिन जी पोखाई कयो, पोइ हुन जी देखभाल आहे, गुड वग़ैरह आहे। ऐं ॿियो ख़ासि करे हिन जी जेको आहे थोरो गर्मीअ में ख़्यालु रखिणो आहे, थोरो महिनत वारो कमु आहे। हिन जी जेके औसत थी वञे ऐं हीउ निकिरी थो वञे 5-6 फुट जो थी थो वञे त पोइ वधीक महिनत न आहे, पोइ आहे हिन जी देखभाल। सो हीउ 2 सालनि में बहितरीनु पैदावार ॾेई सघे थो। उन खां पोइ तव्हां वरी जेकॾहिं जेको आहे सो ॿी पोख करे सघो था। मुंहिंजी आबादगारनि खे इहो ई मशवरो आहे त हिन फ़सुल जी तरफ़ अचनि ऐं सुठी पैदावार वठनि। अवां ॾिठो त पपीते जे वण जे बारे में हाल अहिवाल वरितोसीं, जंहिंजो हिननि जो चवणु आहे त 1.5 खां 2 लख रुपया एकड़ ते असांजो ख़र्चु आहे। पर काश्त तमामु सुठी आहे, महिनत थोरी आहे, लेकिन उन खां पोइ फ़ाइदो बि आहे। हर पेटी ते 5 खां 8 हज़ार रुपया कमाए था वठूं
कैमरामैन मोहम्मद अज़ीम सुमरे सां गॾु प्रकाश कुमार KTV न्यूज़ कुंभ।